सिंध सरकार पारां शहरनि खे साफ़ सुथरो पाणी फराहम करण लाइ यूएफ अल्ट्रा फिल्ट्रेशन प्रोग्राम तहत सकरण में मुख़्तलिफ़ हंधनि ते 17 पॉइंटूं लॻायूं वयूं, जंहिंमां 15 फिल्टर प्लांट खे स्टार्ट कयो वियो। अॻूणे MNA सैयद ग़ुलाम मुस्तफ़ा शाह ऐं अॻूणे MP ग़ुलाम क़ादिर चांडियो, जिन शहीद हिमू कालानी चौक लीलाबाद सकरण ते लॻल अहम पॉइंट फिल्टर प्लांट जो इफ़्तिताह करे समूरा प्लांट शुरू कराया। साण से गॾु टाउन कॉमेडी सकरण जो चेयरमैन सैयद उज़ैर अख्तर शाह, पब्लिक हेल्थ जो इंजीनियर अब्दुल अज़ीज़ कलोड़ो, टाउन कॉमेडी सकरण जो अॻूणो वाइस चेयरमैन नूर अहमद लाखो ऐं काउंसलर सैयद एहसान शाह, जावेद सूमरो पिणु हुआ। इन मौक़े ते इंजीनियर अब्दुल अज़ीज़ कलोड़ो मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त सकरण शहर खे साफ़ सुथरो ऐं जरासीम खां पाक पाणी फराहम करण लाइ अल्ट्रा फिल्ट्रेशन प्रोग्राम तहत रोहड़ी कैनाल सकरण मां पाणी खणी सकरण शहर ॿाहिरां BDS वटि वाटर टैंक तामीर कयो वियो आहे, जितां पाणीअ खे फिल्टर करे शहर में पाइप लाइन वसीले पहुचायो वञे थो। हिन इहो बि चयो त शहर में टोटल 17 पॉइंटूं मुक़ररु कयूं वयूं आहिनि, जंहिंमां 15 अॼु शुरू करे चुका आहियूं, जॾहिं त बाक़ी 2 रहियल प्लांट पिणु जल्द शुरू कया वेंदा।